पैगाम सिंध न्यूज़ में बलीकार सिपा पीपी शहीद भुट्टो अॻवाण शहीद असद अली उमराणी जी रतोदेरो वेझो ॻोठ मोरखान उमराणी में 3 वरसी मल्हाई वई। वरसी तकरीब में पीपी शहीद भुट्टो जे सूबाई अॻवाण समेत हज़ारे कारकुनन इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन भरपूर नमूने शिरकत कई। जलसे के सरताज ताज मोहम्मद डोंकी, उस्ताद यूनिस, इनायत अली उमराणी, भागूमल मेंगवार, अली रज़ा पोले पोटो, सैयद असलम शाह, बरकत मीरजत ऐं ॿिन खिताब कंदे चयो आहे त शहीद असद अली उमराणी पार्टी जो सरमायो हो। हुन रतोदेरे में पार्टी के मजबूत कयो। शहर तोड़े ॻोठनि में वञी घर घर मीर साहब जे पैगाम के पहुचायो। जेका ॻाल्हि भुट्टो खानदान जे दुश्मननि खे न पई वणे, हुननि असद उमराणी खां खौफ़ज़दा थी संदसि खे कराची पुलिस हथां झड़तू मुक़ाबले में शहीद करायो। शहीद असद अली उमराणी ज़ाहिरी तौर असां खां त जुदा थी वियो आहे, पर रूहानी तौर असां सां गॾु आहे। हुननि आला अदालतुनि खां मुतालबो कयो आहे त शहीद असद अली उमराणी जे क़त्ल केस में मुलस पुलिस एहलकारनि जूं ज़मानतूं रद्द करे संदसि कानून जे कटघरे में आंदो वञे ऐं फाही ते लटकायो वञे।